वॾे वज़ीर मादली शाह शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ॾिनल सज़ा ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो। चयाईं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ॾिनल फाही जी सज़ा गैर आइनी या गैर कानूनी हुई। अदालती ग़लती मञी वरिती आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ॾिनल सज़ा बि ख़त्म थियणु घुरिजे। बेगम नुसरत भुट्टो मरण घड़ी ताईं शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी नासिर शाबिन अकबाणी सां गॾु ख़ुदा बख़्श भुट्टो पहुची शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे अदालती क़त्ल में इंसाफ़ मिलण जी ख़ुशी में पीपल्स पार्टी पारां योम शुक्र मल्हायो पियो वञे। पीपल्स पार्टी अॻवान कारकुन वॾे अंग में गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीदनि जी मज़ार ते पहुची विया। शहीद भुट्टो खे फाही वारे अदालती फ़ैसिले में इंसाफ़ मिलण जी ख़ुशी में मिठाइयूं विरहायूं पियूं वञनि। जीए भुट्टो जा नारा जियालनि जो चवणु आहे त शहीद भुट्टो केस में इंसाफ़ मिलण जो क्रेडिट आसिफ अली ज़रदारी खे वञे थो। तरोके सदर आसिफ अली ज़रदारी रेफरेंस ज़रिए शहीद भुट्टो केस में इंसाफ़ हासिल करे पंहिंजो सियासी ऐं इख़लाक़ी फ़र्ज़ अदा कयो आहे। पेशावर हाई कोर्ट मखसूस सीटन ते मेंबरन के हलफ का रोकण वारे स्टे में 13 मार्च ताईं वाद करे छॾी। अदालत सुन्नी ताद काउंसिल जी दरख़्वास्त ते स्पीकर के मखसूस सीटन ते मेंबरन के 13 मार्च ताईं हलफ खणाइण का रोके छॾियो। अटॉर्नी जनरल पेश न थियण ते ॿुधणी 13 मार्च ताईं मुलतवी। ईंदड़ ॿुधणी ते अटॉर्नी जनरल के पेश थियण जी हिदायत। नोटिस जारी। सिंध सरकार सूबे लाइ 22.5 अरब रुपए जे रमज़ान पैकेज जो ऐलान करे छॾियो। 60 सैकड़ो आबादी खे रमज़ान शरीफ़ दौरान 5,000 रुपया ॾियण जी मंज़ूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास में मुनाफ़िक़ुरनि ख़िलाफ़ अॼु खां कार्रवाई जो फ़ैसिलो। सेहरी ऐं इफ़्तारी दौरान बिजली जी लोड शेडिंग न करण जी हिदायत। मुराद अली शाह चयो आहे त 34,000 रुपया माहवार आमदनी वारनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। हर हक़दार कुटुंब खे रमज़ान शरीफ़ में बैंक ज़रिए 5,000 रुपया ॾिना वेंदा। ज़कात खातो 14,000 ख़ानदाननि मां हर ख़ानदान खे 11,000 रुपया ॾींदो। हू मार्केट में पाण वञी आम वहाबे जी शयुनि जा अघ चेक कंदो। नवाज शरीफ के पुटन हसन ऐं हुसैन नवाज साहब वारंट मुअत्तल करण लाइ दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में हसन ऐं हुसैन नवाज जी दरख़्वास्त ते ॿुधणी। हसन ऐं हुसैन नवाज जे वकील पारां 3 रेफरेंसिस में वारंट मुअत्तल करण जी इस्तदा। अदालत हसन ऐं हुसैन नवाज साहब वारंट मुअत्तल करण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। पाकिस्तान पारां गज़ा में रमज़ान दौरान फौरी जंगबंदी जो मुतालबो। परॾेही तर्जमान मुमताज़ ज़रा बलोच हफ़्तेवार ब्रीफिंग में चयो आहे त गज़ा में रमज़ान दौरान जंगबंदी करे मुतासिरनि खे फौरी इमदाद ऐं सहूलियत फराहम कयूं पियूं वञनि। पाकिस्तान कश्मीरियुनि जे हक़ ख़ुददारियत लाइ जारी जिदोजहद जी हिमायत करे थो। भारत वालाडियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ी में मुलविस आहे। आलमी बिरादरी वालाडियल कश्मीर में जारी ज़ुल्म जो नोटिस वठी। माड़ी सिलवाणी केस में डीआईजी जी हाज़िरी का छूट वारी दरख़्वास्त रद्द। सिंध हाई कोर्ट में माड़ी सिलवाणी में ॻोठाणनि के क़त्ल ऐं ज़ख़्मी करण वारे केस जी ॿुधणी। शहीद बेनज़ीराबाद जे डीआईजी उबरी रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त जवाबदारनि जी ॻोल्हा लाइ क़दम खयां पिया वञनि। कॉल रिकॉर्डिंग ऐं जियो फाइनेंसिंग जो चवणु आहे जाइज़ो वरितो पियो वञे। प्रोसिक्यूटर चयो त वाक़े बाबति दरख़्वास्त बेअसर थी चुकी आहे। दरख़्वास्त जुडिशियल कमीशन लाइ दाख़िल कई वई हुई। एटीसी में चालान जमा थी चुको आहे। अदालत ॿुधणी 28 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। कराची के इलाइक़े क्यामाड़ी में सीटीडी गुझे इदारे ऐं रेंजर जी गॾियल कार्रवाई। पाबंदी मलियल टीटीपी जा 2 दहशतगर्द गिरफ़्तार। सीटीजी तर्जमान मूजिब ऑपरेशन दौरान 30 शकी जवाबदारनि जी तलाश ऐप ज़रिए चेकिंग कई वई। गिरफ़्तार कयल दहशतगर्दनि में अमीर हातिम शामिल। अमीर हातिम दहशतगर्द नईम उर्फ खाकसार जो भाउ आहे। रावलपिंडी पुलिस 3 मुबैना दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वरितो। जवाबदारनि जे कब्ज़े मां डियाला जेल जो नक्शो, दस्ती बम ऐं बम ठाहिण जो सामान हथ। पुलिस मूजिब जवाबदारनि जो तालुक़ अफ़गानिस्तान सां आहे। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जो अडियाला जे भरपासे सर्च ऑपरेशन।
रेहड़की जे चौक कॉलोनी में गंदे पानी की खॾ में नीगरी बुरी फोत वारसन जो ख़ानगी कंपनी के मुख्य दरवाजे ॿाहिरां लाश रखी धरणो 8 वरियनि जी आसमा बुटो गंदे पानी की खॾ में बुरी फोत थी वई। फोती नीगरी जे वारसन जो चवण आहे त ख़ानगी कंपनी गंदो पानी निकाल कराइण लाइ तयार नाहे। गंदे पानी की खॾ सबब ॿारनि जूं हयातियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। कंपनी के ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे गंदो पानी निकाल करायो वञे। सिजावल जुड़ेजो थाने क्षेत्र में कठोर जलपानी तकरार बियर कर खयो। हथियारबंद हथा गोठाणो कतल उन्नड़ पुल पुलिस चौकी भरिसां हथियारबंद ॻोठ मोहम्मद मुराद जलपानी वासी मुराद जलपानी के गोलियूं हणी कतल करण बाद फरार थी विया। पुलिस पहुची मक़तूल जो इलाज कराए ज़रूरी कार्रवाई लाइ मीरो खान अस्पताल मुंतकिल कयो। चंडे अलियार भरसा मोटरसाइकिल फुर दौरान मुज़ाहमत ते नौजवान कतल। एक जख्मी इब्राहिम शाह लिंक रोड ते कंडियारे वासी का मोटरसाइकिल फुर करण की कोशिश। मुज़ाहमत ते हथियारबंदन गोलियूं हणी नौजवान ग्याजन के कतल करे छॾियो। रामू ज़ख्मी थी पियो। बाक़ी बाद मक़तूल जे वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि जो धरणो रोड ब्लॉक कयो वियो। एहतजाज कंदड़नि पारां कातिलनि की गिरफ़्तारी जो मुतालबो। कंदकोट वेझो अगवा थियल दुर मोहम्मद गोलो जी बाज़ाबी लाइ पार्सन जो नसाइवी ते धरणो रोड ब्लॉक गाॾियुनि जूं कतारूं बीठी वयूं। गुज़िरियल राति सबसोई लाड़ो वटि हथियारबंद फायरिंग करे मस्ताक खे रोके दुर मोहम्मद गोलो खे अगवा करे विया। गोलियूं लॻण सबब अब्दुल ख़ालिक गोलो ज़ख्मी थी पियो। अस्पताल मुंतकिल। शारजाह में थियल सिंध क्रिकेट लीग टूर्नामेंट सखर की टीम खटे वरतो। सिंध क्रिकेट लीग पहिरीं एडिशन की फाइनल मैच में लाड़काने की टीम 77 रन जो हदफ ॾिनो। सखर की टीम घुरबल स्कोर 3 ओवरनि में मुकम्मल करे वरतो। गॾियल अरब इमारात में रहंदड़ सिंधी वॾे अंग में कुटबनि समेत मैचूं ॾिसण पहुता। ऑर्गेनाइज़रनि पारां हर साल गॾियल अरब इमारात में सिंध क्रिकेट लीग टूर्नामेंट करण जो ऐलान।